अठहठ मोरी भरिसां ॻोठ साहब खान चांडियो जे रहवासी अख्तर चांडियो इलाइक़े जे बाअसर वॾेरे जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अख्तर चांडियो चयो त घरवारी मीरज़ादी मूंसां ख़ुशि रहंदी हुई, जंहिं मां मूंखे 2 ॿारनि जो औलाद आहे। बाअसर वॾेरे माशूक चांडियो मुंहिंजे सोहरे तालिब चांडियो ऐं ॿियनि सां गॾिजी घरवारी खे वरगलाए मूंखां तलाक ॾियारे पंहिंजे भाउ सां शादी कराइणु चाही। घरवारी तरफ़ां ॿी शादी खां इनकार करण ते बाअसर वॾेरे खेसि क़त्ल करे दफ़नाए छॾियो। पुलिस बाअसर वॾेरे जी वंगारी बणिजी केस दाख़िल करण लाइ तयारु नाहे। हुन SSP नवाब शाह खां मुतालबो कयो त घरवारी जी क़बर कुशाई करे पोस्टमार्टम कयो वञे। मोरो वेझो ॻोठ आलूदो खान लगारी जे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग न हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं संदसि वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्दनि जे वालिदैन चयो त स्कूल खे 30 साल थिया आहिनि, पर बिल्डिंग ऐं का बि सहूलियत नाहे मिली सघी। शागिर्द वण हेठां वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ठाराए शागिर्दनि खे बहितर नमूने तालीम ॾिनी वञे। मियां साहब भरिसां ॻोठ दीन मोहम्मद पयार में नामालूम चोर पोरियत फज़ल पयार जे घर में दाख़िल थी 70,000 रुपया रोक रक़म ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। पोरियत फज़ल पयार पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। मेड़ में वधंदड़ बदअमनी, चोरी ऐं फुरवाकियनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि पारां पैदल मार्च बाद एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॿिए पासे SSP दादू अमीर मसूद चयो त मेड़ में दाड़े वाक़ियनि में फुर थियल सामान 3 ॾींहं अॻु दुकान मालिक हवाले करे छॾियो आहे। हिकु सहूलियतकार खे गिरफ़्तार कंदे ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मोरो में पुलिस तरफ़ां लगारी बिरादरी जे 5 दुकाननि, घर खे ढाइण ऐं फुरलुट ख़िलाफ़ पोरियत रसूल बख़्श लगारी नौशेरो फ़िरोज़ जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। अदालत ॿुधणी 27 सेप्टेम्बर ते मुक़ररु कई आहे। दाख़िल कयल दरख़्वास्त में सिंध हुकूमत जे नुमाइंदनि, पुलिस अमलदारनि ऐं ख़ानगी माण्हुनि खे जवाबदार तौरु नामज़द कयो वियो आहे।